हाँ रुख कंदासीं भिरिया जो, जिते पानी की किल्लत शहरनि लाइ अज़ाब बणिजी वई आहे ऐं शहरी ॾूराहनि इलाइक़नि खां पानी हासिल करण लाइ पहुचनि था। वधीक असां लाइन ते मौजूद आहे काश जो नुमाइंदो शरफुद्दीन कीरियो। जी शरफुद्दीन, असांखे तफ़सीलनि खां आगाह कजो। जिथे माण्हू जेको आहे भिरिया रोड शहर खां हिते काफ़ी किलोमीटर परे खां अचनि था पानी भरण, ऐं भिरिया रोड जो पानी तमामु ख़राब थी वियो आहे। 70 खां 80% सिंकी आहे, जंहिंमें थी वियो आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में माण्हू मुब्तला थियनि था इन पानी जे करे। गंदे हालत में आहे, हुन में सैंकियो अलाए केतिरी मक़दार में घणो आहे। इन लाइ मां बि नौशहरे खां ईंदो आहियां, जो कि हितां पाणी भरे वेंदो आहियां। इन लाइ साईं इन सां पाणी खे तक़रीबन 6-7 सालनि खां पाणी ख़राबु आहे, अञा बि इन खां वधीक हूंदो। इंसान जी अहम हिसो आहे, हिकिड़ो पाणी जेको आहे अहम हिसो आहे। सो इन जे ख़िलाफ़ असांजे शहर वारा को बि न उथियो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ पाणी शहर जो जेको आहे सो तमामु ख़राबु थी चुको आहे। जेके कंपनियूं आहियूं ऑयल गैस वारियूं, उन्हनि जो त असांखे को फ़ाइदो मिलियो ई कोन, रहंदो असांखे नुक़सानु मिलियो जो असांजे शहर जो पानी ख़राबु थी वियो और पत्थरी का बायस बन रहा है। इसलिए तमाम शहर वाले इतनी दूर से यहाँ आकर पानी भर कर लेकर जाते हैं। हाँ, नुसरत कैनाल से पानी शहर का बहुत ख़राब है। केर ॾेखारे भला जेका आहिनि हींअर का शइ न आहे, हर शइ मशीनूं बंदि लॻी पियूं, किथे आहिनि उहे? किथे थी हलनि, का शइ न आहे, को शहर में सुखी न आहे। बसि बोंट वठी करे बसि घर सुम्ही था रहनि। जी असां शहर मां